सनकादी महाराज जन वर्णन था कन कि बुधो भाई भक्तो कि जिए ही कोई माण्हू कथा श्रवण करण जे लाइ वीचार कंदो आहे कि मां कथा ॿुधंदुमि, वीचार के पक्को कि मूंखे कथा ॿुधणी ही आहे, तत क्षण ध्यान ॾिजो भाई, कई अहिड़ी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि कि असांखे भरोसो न ईंदो आहे कि एॾी वॾी कृपा, एतिरी सी ॻाल्हि जे लाइ भॻवानु एॾी दया कंदा आहिनि। विश्वास न कयो, कयो पर ॻाल्हि सची आहे। अविश्वास कंदो त वधीक लाभ थींदो। चओ हरे राम। सनकादी जी चवनि था पिया कि जॾहिं कोई इंसान केवल वीचार कंदो आहे कि मां कथा ॿुधंदुमि, श्रवण कंदुमि, वीचार यानी निर्णय कंदो आहे, ईअं न भई ॾिसंदुमि, टाइम मिलियो त वेंदुमि, न त दुकान ते हली वेंदुमि, निंड खुली त वेंदुमि, न त सुम्ही पवंदुमि, आराम आयो त ठीकु आहे, न त पोइ निंड ज़रूरी आहे, हे कमु ज़रूरी आहे, ॾिसंदासीं। ईअं न, जंहिं इरादो कयो कि मूंखे कथा ते वञिणो ई आहे, बसि उनजी निंड बिना मोबाइल जे खुली वेंदी, बिना अलार्म जे। त जंहिं पको इरादो कयो कि मूंखे कथा ॿुधणी आहे, तत क्षण श्री कृष्ण भॻवानु उनजे हृदय में ओॾी महिल ई अची करे वेही रहंदा। इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। अविश्वास कयो, श्रद्धा रखो त तव्हांखे महसूस बि थींदो वाकई कि असांखे कुझु सत गुण जो आनंद थो अचे, असांजे मन में कोई मौज थी अचे, असांजे मन में हिकिड़ी लहर थी हले भॻवान जे भक्तीअ जी कि असां कथा ॿुधूं, आनंद वठूं, निंड उॾामी वई, कमु भुलिजी विया, पंहिंजो पाण ई हिकिड़ी ख़ुशी थी अचे कथा जी। उहा ख़ुशी न आहे, उहे भीतर भॻवानु अची विया आहिनि, उन्हनि पंहिंजो आसन जमायो आहे। भॻवानु ईंदा त छा कंदा? पंहिंजो आसन साफ़ कंदा, छो जो भीतर त गंदगी भरियल आहे, कचिरो भरियल आहे। त भॻवानु जंहिं गद्दीअ ते वेहंदा उनखे छंडींदा, फूकींदा न भाई, साफ़ कंदा न, त उहे हृदय खे साफ़ कंदा आहिनि।